तुंहिंजे हिजर फिराक में माहे लखा न की गम थो वञे न की गम थो वञे। तुंहिंजे हिजर फिराक में माहे लखा न की गम थो वञे न की गम थो वञे। मां तोले अफसोस फिर हजीबी अफसोस फिर हजीबी मारी याद कब सुञाणे न सघा। दर्दन जी कई कहन दवा मुझे दर्दन जी कई कहन दवा न की गम थो वञे न की गम थो वञे। तुंहिंजे हिजर फिराक में माहे लखा न की गम थो वञे न की गम अफसोस जो अफसोस जो हिजड़े कई बिनहा अफसोस जो हिजड़े कई बिनहा न की गम थो वञे न की गम थो वञे। मां तोले सीने में कुछ दम आहे ऐं अखियूं अञा सीने में कुछ दम आहे ऐं अखियूं महबूब मिठा मुंहिंजो तोखां सिवा महबूब मिठा मुंहिंजो तोखां सिवा न की गम थो वञे न की गम थो वञे। मां तोले सुबुह मसा न की गम थो वञे न की गम थो
समझे बेदर्द किया है खबर लगा बेदर्द किया है खबर लगा नकी गम थो वञे नकी गम थो वञे तुंहिंजे हिजर फिराक में मारे लगा नकी गम थो वञे नकी गम थो वञे आ कह मतलब असांजो उस्ताद मोहम्मद सालिह ख़ान अची रहियो आहे वीचारो ज़ईफ़ आहे कमज़ोर आहे पर असांजे दादू ज़िले जी निशानी बि आहे मौसीक़ीअ ते मोजो लॻा हिन स्कूल में 1958 खां थियो हलो 1958 में यानी अॼु खां अटकल 31 साल अॻे हलो